अस्सलाम वालेकुम। ईगत गवासन जो समुंड सोझियाऊं, पेही मंझ पातार जे माणक मेड़ियाऊं, आणे ॾिनाऊं हीरा लाल हथनि सी। नाज़रीन, असांजो ही प्रोग्राम जंहिंजो ॿियो हिस्सो जंहिंजो उनवान आहे साणेह जो सींगार ऐं शख़्सियत हस्ती कारनामा जेके ज़ेर बहस ईंदा, उन्हनि में असांजो निशानबर आलिम जनाब डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच। असां सभिनी खे ख़बर आहे त डॉक्टर बलोच साहब जिन लोक अदब, लुग़त स्कीम, शाह लतीफ़ शनासी, सिंध जी तारीख़, आसार क़दीमा ऐं सिंधी इंडिजीनियस मौसीक़ी ऐं उन सां गॾोगॾु शाह लतीफ़ जे भिटशा सकाफ़ती मर्कज़ जा मेला हुजनि, अदबी कॉन्फ्रेंसूं हुजनि, सुघड़ कॉन्फ्रेंसूं हुजनि, मच कचहरियूं हुजनि ऐं उन सां गॾोगॾु असीं जेकॾहिं ॾिसंदासीं त नेशनल ऐं इंटरनेशनल लेवल जा सेमिनार जिन में डॉक्टर साहब जिन बुनियादी थिंक टैंक जे तौर ते शरीक रहिया ऐं अहिड़ियुनि महफ़िलुनि खे मचाइण जे सिलसिले में पंहिंजो समूरो एफर्ट्स, समूरा पंहिंजा कारनामा सर अंजाम ॾींदा असांजे लाइ निशान राह छॾे विया। संदन शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते असां हिन ॿिए हिसे में पंहिंजा ॿिया मुख़्तलिफ़ दोस्त आहिनि, स्कॉलर असां जिन जा असीं चई सघूं था त सिंधी ॿोली जा सीनियर स्कॉलर ऐं जूनियर नई टई असीं सभु शरीक कयूं, जिन ख़ुशकिस्मतीअ सां डॉक्टर साहब जिन खे ॾिठो ऐं घणनि मां त उन्हनि खे गॾु कमु करण जो बि मौक़ो मिलियो। हीअ आहिनि डॉक्टर शेर महराणी साहब, पाण कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे सां प्रोफेसर जी हैसियत में वाबस्ता आहिनि। उन्हनि जे लाइ या हुननि जे क्रेडिट ते जेकॾहिं ॾिसजे त अज़ीम शान कमु इहो त पाण शाह लतीफ़ जे शाइरीअ जे जमालियात बाबति पंहिंजे PhD जो मक़ालो तहरीर कयो ऐं खेनि डॉक्टरेट जी डिग्री या सनद हासिलु थी। डॉक्टर साहब जिन जे हवाले सां इहा ॻाल्हि बि ज़रूरु कबी त दौरे हाज़िर जा असांजा जेके नौजवान दानिश्वर आहिनि, जेके मुख़्तलिफ़ सेमिनार्स में ऐं मुख़्तलिफ़ हवालनि सां मक़ाला जे हवाले सां पंहिंजी शनाख़्त रखनि था, उन में डॉक्टर शेर महराणी साहब ख़ुसूसी पंहिंजनि हम असरनि में नुमाया हैसियत सां असांखे नज़र अचे थो। डॉक्टर शेर महराणी जे भरिसां आहिनि ख़लील खोसो साहब। ख़लील खोसे साहब जे लाइ इहो वॾो एज़ाज़ आहे त डॉक्टर बलोच साहब जिन पंहिंजी संगत में सोबत में उनखे हमेशह विहारणु पसंदि कंदा ऐं उन दिलि खोले दौरे हाज़िर जे मौज़ूअनि ते मज़ाहिया अंदाज़ में, दिलचस्प पैराए में तवील नज़्म लिखिया आहिनि ऐं असांजे ख़लील खोसे जी ख़ुशनसीबी त हुन डॉक्टर साहब जे बारे में बि हिकिड़ो ख़िराज अक़ीदत नज़्म जी सूरत में लिखियो आहे, जेको डॉक्टर साहब जिन जी हयातीअ में हुन लिखियो, जेको डॉक्टर साहब जिन बेहद पसंदि कंदा। असीं हिकिड़े मरहले में उहो ज़रूरु ॿुधंदासीं। ख़लील खोसे जे भरिसां असांजो डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो साहब। असां सभिनी खे ख़बर आहे त डॉक्टर साहब जे नाले सां जेको डॉक्टर N.A. बलोच इंस्टीट्यूट ऑफ हेरिटेज रिसर्च जामशोरे में क़ाइमु आहे, पाण उन जा डायरेक्टर आहिनि। असीं हलंदासीं हिन तरफ़। डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब असांजा उस्ताद मोहतरम, सिंधी ॿोलीअ जा मायानाज़ अफ़साना निगार, ग़ैर अफ़सानवी नसर ते मलको हासिलु आहे खेनि ऐं पाण अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी चेयर सिंध यूनिवर्सिटीअ जा डायरेक्टर आहिनि। उन जे भरिसां असांजो सोभारो भट्टी आहे, केॾो ख़ूबसूरत नालो आहे, सिंधी हसीन नालो आहे। सदन तालुक़ नौशहर फ़ैरोज़ सां आहे। नौशहर फ़ैरोज़ जो हवालो जेकॾहिं ईंदो त पोइ डॉक्टर साहब जे उहा इब्तिदाई तालीम खां पोइ हायर एजुकेशन वारो उहो इदारो जेको अलहंदे शाह इंस्टीट्यूट, अलहंदे शाह मदरसे जी सूरत में, जितां डॉक्टर साहब जिन पंहिंजी वधीक तालीम हासिलु करण खां पोइ ॿियनि शहरनि जीअं ख़ासि तरह सां जेकॾहिं चइजे त जूनागढ़, अलीगढ़ ऐं पोइ अमरका ताईं पंहिंजी तालीम लाइ विया, पर बुनियादी मदरसो संदन उहो ई आहे नौशहर फ़ैरोज़ वारो, जेको असांजे सोभारे भट्टी साहब जो। इन जे भरिसां असांजो नौजवान ख़ूबसूरत मोहम्मद अरशद बलोच। अरशद जी इहा ख़ासि ॻाल्हि ॿुधाइणु पसंदि कंदुसि त डॉक्टर साहब जिन जे फ़र्ज़ंद मोहम्मद रफ़ीक बलोच साहब जा फ़र्ज़ंद आहिनि ऐं डॉक्टर साहब जिन जी ज़िंदगीअ जा आख़िरी जेके ॾिहाड़ा घुमणु फिरणु, महफ़िलुनि में वञणु, उन्हनि में उन्हनि जो साथ जेकॾहिं कंहिं नौजवान जो नसीबु थियो त उहो संदनी नूर चश्म आहे, संदन पोटो आहे मोहम्मद अरशद बलोच। डॉक्टर शेर महराणी, असां पंहिंजे अॼु गुफ़्तगू जो आगाज़ तव्हांजे हवाले सां करणु चाहियूं था। तव्हां माशाअल्लाह जामियत सिफ़ात पढ़ंदड़ ऐं मल्टी डायमेंशनल तव्हांजो मुतालो आहे, शाह लतीफ़, लोक अदब ऐं ख़ुदि जेके डॉक्टर साहब जे पंहिंजे पसंदि जूं फील्ड्स हुयूं उन्हनि सभिनी ते अव्हांजी नज़र आहे। त असीं चऊं था त हिकिड़ो मुकमिल डॉक्टर साहब जे कम जो इख़्तिसार सां पर जामियत सां जाइज़ो शेर साईं वठंदो त असांजी ख़ुशी थींदी। अयाज़ जीअं चयो न त के माण्हू तारीख़ थियनि था, त डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच तारीख़ साज़ शख़्सियत हो ऐं
मल्टी डायमेंशनल पर्सनैलिटी त आहे ई आहे। हुन जे कम जा बि जेके रुख आहिनि उहे बि तमामु घणा आहिनि ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हर रुख जानदार, हर रुख शानदार आहे। उहो लतीफ़ियात जो रुख हुजे, लुगात जो रुख हुजे, लिसानियात जो रुख हुजे, लोक अदब जो रुख हुजे, मुख़्तलिफ़ तारीख़ी किताबनि ते जेको आहे सो तालीक़ात लिखण वारो रुख हुजे, उन्हनि जी एडिटिंग जो रुख हुजे, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में जेको सिंधी अदब ते कमु थियो, सिंधी ॿोली ते कमु थियो, उन्हनि जी नज़रसानी हुजे या ॿोली बाबति पंहिंजो अलॻि सां नज़रियो हुजे, ऐं लोक अदब जूं जेके मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं आहिनि, हर सिन्फ़ ते हिकिड़ो वॾो तवील प्रोलॉग लिखणु ऐं उन्हनि जी एॾी गहराई सां ओख ड्रोख करणु, ऐं सम्झां थो त इहो कॾहिं कॾहिं आउं सोचींदो आहियां डॉक्टर साहिब जे कम खे ॾिसी करे त ॼण त हिकु माण्हूअ जो इहो कमु कोन्हे का मिस्ट्री लॻे थी त जंहिं एॾो वॾो कमु कयो। जो हाणे लतीफ़ियात ते जेको कमु थिए थो, जंहिंजी इब्तिदा सम्झां थो जेका छापी रिसालनि खां थिए थी, बॉम्बे छापे खां जेका सो इब्तिदा थिए थी 1900 में, उनखां पोइ मिर्ज़ा कलीच बेग साहिब जो रिसालो थो अचे 1913 में, डॉक्टर गुरबख्शाणी 1923 ऐं 24 में, वरी 31 में रिसालो थो आणे। त ईअं हिकिड़ो जेको आहे सो कमु वधे थो। डॉक्टर दाऊद पोटे साहिब खे कमु ॾिनो थो वञे त तव्हां जेको आहे सो हिकिड़ो मुस्तनिद रिसालो आणे ॾियो, जंहिंखे 30 कलमी नुस्ख़ा बि मुयसरु हुया, पर डॉक्टर दाऊद पोटो साहिबु 9 या 10 सालनि जी सख़्तु महिनत खां पोइ बि उहो कमु 1958 ताईं मुकमल न करे सघियो। हालांकि हुनजी ख़्वाहिश बि हुन चयो बि हुयो त आउं कमु करे वठंदुसि, पर हू कमु न करे सघियो ऐं वक़्तु हुननि खे इजाज़त न ॾिनी। उनखां पोइ इहो साॻियो कमु डॉक्टर नबी बख्श खान बलोच जे विरसे में अचे थो। मूंखे त लॻे थो त फितरत शायदि इन कम जे लाइ संदनी चूंड कई हुई ऐं हिकिड़ी एॾी अर्क्रेज़ी सां हुन कमु कयो आहे। पहिरियां सभ खां पहिरियां जेको आहे सो लतीफ़ साईं जी सवानह थो आणे। इन दौर ताईं लतीफ़ साईं जी सवानह बाबति जेके बि शयूं हुयूं ॼण त अक़ीदे जी सूरत अख़्तियार करे चुकियूं हुयूं। सांगी साहिबु ऐं मिर्ज़ा कलीच बेग साहिबु जेको कुझु ॾिनो हुयो, या डॉक्टर गुरबख्शाणी साहिबु जेको कुझु ॿुधायो, उनखे हर्फ़ आख़िर सम्झी असां बीही रहिया हुआसीं। पर पहिरियों भेरो डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छाकाणि त हू हिकिड़ी साइंटिफिक रिसर्च जो माण्हू हुयो, हुन उहे पट ॾिठा, पड ॾिठा, मकान ॾिठा, उहे जायूं ॾिठियूं ऐं जेको आहे सो सॼो रेवेन्यू जो रिकॉर्ड कढायो ऐं लतीफ़ साईं जी जेका आहे सो सही ॼम जो हंधि ऐं तारीख़ी जेके माग मकान उन्हनि खे खणी ऐं पहिरियां सवानह हयात, वरी उन में 2 सुर, पहिरियां जेको आहे सो कल्याण यमन कल्याण ॾिना पहिरें जिल्द में, ऐं उनखां पोइ वरी ॿिए जिल्द में 4 सुर ॾिनऊं, वरी 3 जिल्द में 7 सुर ॾिनऊं। ईअं हिकिड़ो तहक़ीक़ जो हिकिड़ो एॾो ज़बरदस्त सिलसिलो शुरू कयऊं जो तव्हांजो 1999 में 10 जिल्दनि में मुकमिल करे शाह जो रिसालो सिंधी अदब जी झोली में ॾिनऊं, जेको हिकिड़ो ख़ज़ानो आहे, तमामु वॾो ट्रेजर आहे। लतीफ़ साईं जे हवाले सां हिकिड़ो एॾो वॾो ख़ज़ानो आहे जंहिंजी सिंध खे ॼण त अशद ज़रूरत हुई ऐं एॾो हिकिड़ो तारीख़ी कमु करे जेको आहे सो डॉक्टर नबी बख्श खान बलोच ॾिनो, जंहिंजो को मिसाल कोन थो मिले। ऐं भली ॻाल्हि इहा, वॾी ॻाल्हि इहा त डॉक्टर साहिब वटि 54 कलमी नुस्ख़ा हुया जेके हुन वॾी महिनत सां हथु कया ऐं 16 छापी नुस्ख़ा हुया। इन्हनि सॼो 70 जेको आहे सो नुस्ख़नि खे साम्हूं रखी करे डॉक्टर बलोच साहिबु पंहिंजी इल्मी बसीरत सां, पंहिंजी ॾाहब सां, पंहिंजे हिकिड़े जेको आहे स्कॉलरली जेका रिसर्च ओरिएंटेड हुननि जी जेका पंहिंजी शख़्सियत हुई, उन जा सभु गुर ॻुण उहे मिलाए करे हिकिड़ो जेको कमु करे ॾिनो, ऐं सम्झां थो त उनजो को मिसाल कोन्हे को। इहो आहे हिकिड़ो पासो जेको लतीफ़ियात जो पासो आहे। अचूं था इन साॻे पासे खे जेकॾहिं लुगात न खणी अचूं त हिकिड़े जिल्द जेतिरी त सिर्फ़ु लतीफ़ साईं जी लुगात साईं ॾिनी आहे, उनखां अलावा तफ़सीली जेका लुगात ॾिनी आहे। ॿोली खे इन तरह जी लुगात उनखां पहिरियां नसीब ई कोन थी हुई। सिंधी ॿोलीअ में लुगात ते बाक़ाइदे जेको हिकिड़ी ईअं सम्झो सनद जंहिंखे असां सॾे सघूं था, संदीलु साहिबु ऐं डॉक्टर बलोच साहिबु आहिनि। त बलोच साहिबु जंहिं तरीक़े सां हर उहो जीत, जणो, पखी, पखण, ॿूटो, गुल, गाह, का अहिड़ी शइ कोन छॾी आहे जेका सम्झाए खोले सवली करे असांजे साम्हूं न रखी हुजे। लुगात ते ॾिसूं था त बेमिसाल कमु आहे। लिसानियात ते अचूं था त जेको नज़रियो हलियो पिए शुरू खां वठी काके भेरूमल ताईं ॼण त इहो अक़ीदे जी सूरत अख़्तियार करे चुको हो। ऐं सम्झां थो त डॉक्टर नबी बख्श खान बलोच अक़ीदा टोड़ण वारो माण्हू हुयो, ही बुत शिकन हुयो। हिकिड़ी उहा शइ जेका आख़िरी हर्फ़ आख़िर थी चुकी हुई, हू जॾहिं उन में पंहिंजो हथु विझे थो
पंहिंजी जेका तहक़ीक़ जा जोहर ॾेखारे थो उहा शइ ॼण त टुटी पए थी, ब्रेक थी पए थी ऐं तहक़ीक़ लाइ नयूं राहूं उतां फुटी निकिरनि थियूं, नयूं नदियूं तहक़ीक़ जे लाइ उतां नवां गोहर निकिरी पवनि था। ऐं हुन जॾहिं लिसानियात जे नज़रिए खे चैलेंज कयो त उहो नज़रियो अञा वरी वधीक ॿियनि नज़रियनि खे खणी आयो। डॉक्टर नबीबख्श खान बलोच जहिड़ो माण्हू, हेॾो वॾो स्कॉलर जंहिंजो नाव खणो था त असांजो कंधु एतिरामनि मां झुकी थो वञे, उहो माण्हू चए थो त आउं जॾहिं बि जेको बि कमु कयां थो आख़िर में इम्कानु छॾे थो। केॾी भली ॻाल्हि आहे, चए थो त शायदि हीअं हुजे, मुमकिन आहे हीअं हुजे ऐं ईंदड़ वक़्त जो मुहक़िक़ मुमकिन आहे असांखां वधीक वसीला हुन वटि हुजनि ऐं उन मां का नई ॻाल्हि कढी वठे। त एॾियूं वॾियूं शयूं, एॾी वॾी शख़्सियत ऐं एॾी इनक़सारी, हेॾी वॾी महिनत करण खां पोइ बि हू चए त मुमकिन आहे इन में को ईंदड़ वक़्त जो मुहक़िक़ इन में का तब्दीली आणे वठे, त उहो इम्कानु छॾींदो आयो आहे। उहो इम्कानु लतीफ़ियात वारो पासो हुजे, लुग़ात वारो पासो हुजे, लिसानियात वारो पासो हुजे, या वरी लोक अदब ते जेका हुननि 40 वॉल्यूम्स में हिकिड़ो वॾो कमु कयो आहे, उनजो त जवाब ई कोन्हे को। सिंध जे चिपे चिपे, वस्ती वस्ती, वाहण वाहण, ॻोठ ॻोठ मां इहे खज़ाना मेड़िया अथई। उहे सॼियूं शयूं मेड़े सहेड़े सिंधी अदब खे हिकिड़ो एॾो वॾो खज़ानो ॾेई विया आहिनि लोक अदब जी सूरत में। 40 वॉल्यूम में उहा शइ असांजे साम्हूं आहे ऐं न सिर्फ़ु उहा शइ साम्हूं आहे बल्कि उन जा जेके मुक़दमा लिखिया अथई, प्रोलॉग जेके लिखिया अथनि, उहे लोक गीच हुजनि, उहे जंगनामा हुजनि, उहे मनाज़रा हुजनि, ॾोर बैत हुजनि, या जेके सो किसा कहाणियूं, तारीख़ी जेके रोमानवी किसा आहिनि, नीम रोमानवी जेके किसा, नीम तारीख़ी जेके किसा आहिनि, दास्तान आहिनि, उहे सभु शयूं सहेड़े असांजे साम्हूं करे ईअं सम्झो त इल्म जो खज़ानो छा, इल्म जो समूंड उहो साम्हूं असांजे ॾेई छॾियो अथई। असां जॾहिं डॉक्टर बलोच साहिब जे कम खे रुॻो ॾिसूं था त यकीन कयो नसीर साईं त असां हैरान थी वञूं था त हीअ हिकिड़ी शख़्सियत आहे जंहिं एॾो वॾो कमु आयो ऐं उनखां पोइ वरी जेके तारीख़ आहे सिंध जी, तारीख़ में जेके उहो चचनामे खे उनखे वरी ॿीहर कीअं थो संवारे, उनजो जाइज़ो कीअं थो वठे पियो। अलाए केतिरियुनि जायुनि ते चचनामे जे मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि खे रद्द कंदो थो हले, उनजा फुट नोट नवां थो लिखे, तारीख़ी ॻाल्हियूं साम्हूं खणी थो अचे, या जेको ॿिया जेके सिंध जी तारीख़ जा माख़िज़ आहिनि उन्हनि खे नए क्रिटिकल रिव्यू सां खणी थो अचे। त आउं सम्झां थो तहक़ीक़ जे हवाले सां डॉक्टर नबीबख्श खान बलोच जो जेको हर पहलू आहे, हर पासो आहे, उहो लाजवाब आहे, उहो बाकमाल आहे ऐं उन ते कमु करण लाइ अलाए केतिरो अञा असांखे वक़्तु त छा, अलाए केतिरा ज़हन गॾिजनि, तॾहिं बि डॉक्टर नबीबख्श खान बलोच जे कंहिं हिकिड़े पासे जो बि मुकमिल अहातो शायदि असां न करे सघूं, छाकाणि त हुनजो हर रुख़ कमाल रुख़ आहे। शेर तव्हां ॾाढी जामियत सां आउं सम्झां थो त दिलि ख़ुशि थी त हिकिड़े समुंड खे हिकिड़े कूज़े में बंदि करण जी तव्हां डॉक्टर साहिब जे जेके बि मल्टी डायरेक्शनल कम आहिनि उन्हनि खे इख़्तिसार सां पर जामियत सां बयानु कयो ऐं उन में बुनियादी नुक़्तो इहो आहे त डॉक्टर साहिब जिन ॿोलीअ जे सिलसिले जा जेके रवायत में असांखे ॿुधंदा पिया अचूं त पाण उन्हनि खे टोड़े ऐं असांखे पंहिंजी सिंधी सभ्यता जी जेका ॿोली आहे सिंसिकृत बदिरां डॉक्टर साहिब जिन 5-6 पंहिंजा नज़रिया क़ाइमु कया आहिनि जिन में उनखे निज पिज पंहिंजे धरतीअ जी ॿोली पंहिंजे ई हवाले सां पाण बयानु कयो त न फ़क़ति ॿोली पर डॉक्टर साहिब जिन सिंधी मौसीक़ी जी तारीख़ में बि असांजा लोड़ाऊ खां राणे ताईं ऐं मांझ खां प्रभातीअ ताईं हुन कंहिं बि शुद्ध राग सां हुननि खे न आहे ॻंढियो ऐं चयो आहे त फरमायो आहे त इहे असांजा पंहिंजा रागड़ियूं असांजी पंहिंजियूं सिंध जूं आहिनि, असां छो उन्हनि क्लासिकल शुद्ध रागनि सां वञी उन्हनि खे ॻंढियूं ऐं चऊं त इहे इन्हनि मां निकितियूं आहिनि। ख़लील खोसा असां सां गॾु आहियो त डॉक्टर साहिब जी जो लुग़त नवेसीअ जो ज़ाहिर त वॾो कमु आहे। शेर ॾाढो सुहिणो जुमिलो चयो त शाह लतीफ़ जो जहिड़ो रिसालो आहे ओतिरी त लुग़त पाण मुरतिब कई अथनि। तव्हां डॉक्टर साहिब जे नक्श क़दम ते हली मीअं शाइ न आहे त रिज़वीअ जी शाइरी जेका उनजो रिसालो आहे उनजी तव्हां लुग़त तयारु कई आहे। पर हिन वक़्तु दिलचस्प पहलू इहो आहे त तव्हां डॉक्टर साहिब जिन जे क़दमनि में वेठा आहियो ऐं पंहिंजा नज़्म उन्हनि खे ॿुधाया आहिनि ऐं डॉक्टर साहिब जिन ॿुधी ख़ुशि थिया आहिनि त उहे असांखे ख़ुशियुनि जे लम्हा असां सां शेयर कयो त तव्हां छा ॿुधायो डॉक्टर साहिब खे जो पाण ख़ुशि थिया ऐं तव्हांखे ॿुधणु पसंदि कयूं। ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर साहिबु ख़ुदि सना कोन हुआ, प्रोग्राम को थियो उन में तव्हां मौजूदु हुआ हिते डॉक्टर बलोच हाल में। दोस्त मूंखे ॿुधायो त डॉक्टर बलोच जी सदारत आहे, शाहदा रिसाला उते पाण साईं जिन सदारत पिया कनि ऐं उन दोस्त खे अॻु में मूं शेर डॉक्टर बलोच ते ॿुधायो हो, मुंहिंजो मौक़ियो को अहिड़ो अचे त मूंखे ॿुधाइजांइ पर डॉक्टर बलोच खे ख़बर न पवे, चई उहो मुंहिंजो कमु आहे। बहरहाल ऐं उते पहुतुसि हाल में, सिलसिला कलाम जारी हो, तकरीरूं शुरू हुयूं। अचानक मूंखे सॾु थियो
मूंखे वॾो एज़ाज़ ऐं हक़ीक़त इहा आहे त ऐं सम्झो त मूंखे हिकिड़ो नोबल इनाम मिली वियो जो हेॾे आलिम ते मूं हुन जे रूबरू जेको आहे सो शेर चयो। उहो शेर हो त वेठो हो, इशारो मूं कयो, जेके नाज़रीन वेठा हुआ उन्हनि सां मुखातिब थी मूं डॉक्टर बलोच ॾांहुं इशारो कयो त हू लिखण वारो लिखे पियो। हू लिखण वारो लिखे पियो, हू पोड़ो हूंदे सिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो, ॿिया तक तकनि तब लिखे पियो, ॿिया छा बि चवनि हू लिखे पियो, पर लिखण वारो लिखे पियो। हू शाह रिसालो लिखे पियो, हू मोह मकालो लिखे पियो, हू कुर्ब कशालो लिखे पियो, हू अछो कालो लिखे पियो, हू ॿोलो भालो लिखे पियो, पर लिखण वारो लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो। हू सिंधी ॿोली लिखे पियो, हू सिंधी सवली लिखे पियो, हू ॾाजनि ॾोली लिखे पियो, हू ॾिठ पिरोली लिखे पियो, हू जीजल झोली लिखे पियो, हू जैलें खोली लिखे पियो, पर लिखण वारो लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो, ॿिया तक तकनि हू लिखे पियो। हू लोक अदब ते लिखे पियो, हू लहजे लब ते लिखे पियो, हू ॻाल्हि अजब ते लिखे पियो, हू ॻाल्हि गज़ब ते लिखे पियो, हू नेक नसब ते लिखे पियो, हू रखी रब ते लिखे पियो, पर लिखण वारो लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो, ॿिया तक तकनि हू लिखे पियो। हू सिंधियूं ज़ातियूं लिखे पियो, हू पाए झातियूं लिखे पियो, हू उतर रातियूं लिखे पियो, हू लाड़ियुनि लातियूं लिखे पियो, बेबाक थी बातियूं लिखे पियो, हू लिखण वारो लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो। हू कारूं झर ते लिखे पियो, हू किंझर झर ते लिखे पियो, हू मंछर छर ते लिखे पियो, हू तुंहिंजे तर ते लिखे पियो, हू मुंहिंजे तर ते लिखे पियो, हू बैना भर ते लिखे पियो, हू कोट उमर ते लिखे पियो, पर लिखण वारो लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो, पिया हथ ॾकनि तब लिखे पियो। नतीजो इहो निकितो, बलोच साहब उहो नज़म ॿुधो ऐं सदारती जेका तकरीर हुई उन में मुंहिंजो नालो वरितईं ऐं उन में इहो बि चयईं त अदा ख़लील शेर तो चयो आहे, मूंखां के शयूं मतां रहिजी वियूं हुजनि, इहो शेर ॾे त आउं वरी उन्हनि ते नई तहक़ीक़ कयां। वाह वाह, ही कमाल हो, ही उनजी वॾमाण पी हुई। उन हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ू बलोच साहब जा ॿोली आहे या लुग़त आहे, लतीफ़ियात ते कमु हलिया, पर रिहाण हीरन खान में बलोच साहब जी जेका ख़ुशतबई इहा वॾी अज़ीम आहे। हिकिड़ी ॻाल्हि मूं हुन में पढ़ी त मींहं जी मौसम हुई, मींहुं अची पियो, ॿाहिरि मारू माण्हू हुआ, उहे उते लांढी या झूपड़ी ठहियल हुई, उन में अंदरि ढरी विया, मींहुं शुरू थी वियो, मींहुं वसी दंग थियो, अञा ई हमरा डप में अंदरि वेठा हुआ त मतां ॿाहिरि मींहुं अचे त हिकिड़ो हमरा ॿाहिरि निकितो, उहो हेॾां होॾां लवणा हणी अंदरनि खे अची चई ॿाहिरि निकिरो ऐं मींहुं खिवण खां छॾाइजी वियो आहे, हाणे ठला चाॿा पई ॾे। माना हिकिड़ी अजीब ॻाल्हि, हिकिड़ी सुहिणी ऐं हद अदब जे अंदरि तमामु हिकिड़ी भली ॻाल्हि कई बलोच साहब सां ॿ टे सफ़र बि गॾु कयासीं ऐं रहनुमाई हासिलु कईसीं। असांजे ॻोठु मिसण जे भर में काज़ी नूर मोहम्मद लिगारी में आयो, उते हिकिड़ो ॻाइणो हो, उन कलाम ॻायो, असां त वाह वाह बि कई, कलाम भलो पियो चए। बलोच साहब जेॾी महिल कलाम पूरो थियो त बलोच साहब ढोलक वारे खे चयो त अबा भरियो न छॾ। असीं परेशान थी वियासीं, इहो छा आहे भरियो न छॾ। पोइ वरी ढोलक वारे खां पुछियोसीं त हीउ हिकिड़ो टिको आहे या हिकिड़ो अहिड़ी शइ आहे जेका वाक़ई मूंखां मिस थी वई या मूं छॾे ॾिनी, उन जे करे डॉक्टर बलोच मुंहिंजी ग़लती पकिड़े वरिती। असां हैरान थी वियासीं। ऐं ॿी ॻाल्हि, उते वेठे वेठे चई त हिते 9वीं सदी हिजरी जो हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, ॻाढ़ो सदर। मुंहिंजो हा साईं उहो आहे। चई अदा आउं उते वियल कोन आहियां। मूं चयो साईं गॾु हलंदासीं। पोइ अरशद साईं बि हो, पोइ वियासीं उते। ऐं वॾी ॻाल्हि इहा त पाण दरगाह जे भर में गाॾी में वेठल हुआ, छो त गोॾनि में तकलीफ़ हुई, पोड़पण हुई। उतां दुआ घुरियऊं ऐं मूंखे 200 रुपया कढी ॾिनई, चई मुजावर आहे कोन, मुंहिंजे तरफ़ां ई हुनखे ॾेई छॾिजे। ऐं वॾी हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत हुई जंहिंमां असां काफ़ी कुझु पिरायो। जो सिंध मथां अदब जो चमकियो पे सितारो, जो सिंध मथां अदब जो चमकियो पे सितारो, ऐं की न ॾिठो यार तंहिं सियारो या ऊन्हारो। उतर खां लिखियईं सिंध वेंदे कच्छ किनारो, काछो ऐं कोहिस्तान विचो लोभ ऐं नारो, हो शम्स इल्म जो सो नबी बख़्श निहारो। सुभान अल्लाह। कापी ऐं कलम पाण तोड़े ॾुख हुजे ॾिख, वणकार लिखी वीर लिखी वार लिखी विख।
वणकार लिखी वीर लिखी वार लिखी विख दरिया जा लिखी आर लिखी पार लिखी तिख सुरमा बि लिखी हार ऐं सिंगार लिखी सिख ॾींहुं राति इहा तात रुगो लिख लिखा लिख सो मच कचहरियुनि में हो महफ़िल जो मोचारो हो शम्स इल्म जो सो नबी बख़्श नियारो ते ॻोठ लिखिया सिंध जा ऐं शहर लिखी वियो मैदान भिटूं रण डूंगर ॾहर लिखी वियो ही पड पोठा बर बैना बहर लिखी वियो ही टाक मंझंदि शाम सुबुह सहर लिखी वियो छा सिंध जी मौसम ऐं पलक पहर लिखी वियो टेड़ू ऐं कतियूं सिज लुधा चंड ऐं तारो हो शम्स इल्म जो सो नबी बख़्श नियारो हो शम्स इल्म जो सो नबी बख़्श नियारो। ख़लील ज़बरदस्त तव्हां असांखे डॉक्टर साहब खे जेके ख़िराज अक़ीदत पेश कया ऐं गॾोगॾु डॉक्टर साहब जिन जी ख़ुशदिली ऐं फ़न अदब आर्ट ऐं लोक अदब जे हवाले सां तव्हां असांजी ॼाण में इज़ाफ़ो कयो त एतिरी जेतिरी ज़िक्र कयूं असीं छाकाणि त रेडियो सां वाबस्तगी आहे त 1955 में रेडियो पाकिस्तान हैदराबाद क़याम थियो त पाण एडवाइज़री कमेटीअ जा ख़ुसूसन तमामु ताक़तवर मेंबर हुया ऐं संदनी सलाहियतुनि सां संदन मशवरनि सां शाह मोहम्मद नाबीना भठोरे वारो पहिरियों दफ़ो अलगोज़ा नवाज़ सिंध जो वादी महराण जो साज़ थी नमूदार थियो पोइ ख़मीसो ख़ान आहे बीड़ो फ़क़ीर जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद तां साणे जे सिंगार में मुतारिफ़ थियो ऐं गॾोगॾु काज़ी अला वराए जहिड़ा ज़बरदस्त सुघड़ ऐं लोक नड़ बैतनि वारा त हिकिड़ी वॾो जहान आहे जो डॉक्टर साहिब जिन हिकिड़ो ॼाण में अञा बि इज़ाफ़ो कयां त मीर मोहम्मद लुंड जी हा बिल्कुलु जेको बोड़ींडो वॼाइण शादीलार वारो शादीलार वारो ऐं नड़ वॼाइण जो कारीगर जी हा हा नड़ शेर सभु बीन सभु वॼाईंदो डॉक्टर अल्ताफ़ माशाल्लाह तव्हीं हिन वक़्तु डॉक्टर बलोच इंस्टीट्यूट हेरिटेज जा सरबराह आहियो त हिकिड़ो इदारो आहे ऐं ॿुधणु चाहींदुसि असांजा ॿुधणु चाहींदा डॉक्टर साहिब जिन जी ज़िंदगीअ में हीउ इदारो क़ाइमु थी चुको हुयो ऐं ज़ाहिर आहे त उनजी डॉक्टर साहिब जे कम जी तशहीर या उन्हनि कारनामनि खे त इन इदारे जा आईंदा जा प्रोग्राम ऐं हिन वक़्त जी जेका सूरत हाल आहे उहा असांखे ज़रूरु ॿुधायो। असल में ही जेको इदारो आहे उनजो फोकस आहे हेरिटेज ते मतिलबु हेरिटेज जी रिसर्च ऐं डॉक्टर बलोच जे नाले सां क़ाइमु थियलु आहे। सही इहो लाज़मी न आहे त को डॉक्टर बलोच जे ई कम ते सिर्फ़ु रिसर्च थींदी। जी हा सही छो त आमतौर ते अहिड़े क़िस्म जो बि ख़्यालु आहे त हीउ जेको डॉक्टर बलोच जे नाले ते जो क़ाइमु थियलु त रुगो डॉक्टर बलोच जो कमु थो थिए पियो पर हाणे ज़ाहिर आहे त हिकिड़ो माण्हू सिंध जो वॾो माण्हू हुयो जंहिंजो हेॾो सारो विजन हुयो ख़ासि करे हुनजो जेको कमु हो हेरिटेज जे हवाले सां ऐं उन ज़ाहिर सिंध खे हिकिड़ो विजन ॾिनो उन नाले सां हिकिड़ो जॾहिं इदारो क़ाइमु थियलु आहे त हाणे उन जो ई ख़्यालु खणी ऐं अॻिते हलिबो सही तसवर इहो ई आहे ऐं हेरिटेज जो दाइरो बि तमामु वसी आहे। तव्हां सम्झो था मिसाल लोक अदब उन में अची थो वञे असांजी लोक मूसीक़ी अची थी वञे उन में सिंध जा हुनर अची था वञनि उन खां अलावा रस्मुल ख़त सारी जेके पंहिंजो प्लेटुनि ते या सिरुनि ते जेके लिखियलु वञनि सूरतूं उन्हनि जी रिसर्च थिए थी सिक्का आहिनि ऐं ओरिएंटल लैंग्वेजिस असांजा पुराणा माण्हू जिन अरबी ऐं फारसी में कमु कयो आहे त उन्हनि खे असां सिंधी ॿोलीअ में मुंतक़िल करे नए नसुल ताईं पहुचाइण त जीअं इहे शयूं अॻिते हली रिसर्च जे मैदान में इहे शयूं अचनि वाज़िह थियनि त हेरिटेज जो दाइरो तमामु वसी आहे। हिन वक़्त ताईं के प्रोग्राम तव्हांजे इदारे तरफ़ां थी चुका आहिनि या थियण वारा आहिनि या तव्हांजी सालाना प्लानिंग छा त हीअं बि आहे त असांजे इदारे तरफ़ां कुझु 20 किताब खनि छपिजी चुका आहिनि ज़बरदस्त ऐं 4 प्रोसेस में आहिनि पर मुंहिंजी जेका महसूसात हुई छो त मूंखे 2-2.5 महीना थिया आहिनि हिन इदारे जी ज़िमेवारी संभालींदे त मुंहिंजी महसूसात इहा आहे त ॼण हीउ इदारे में जंहिं क़िस्म जी रौनक हुजणु खपंदी हुई जी जी ॼण उहा न पई महसूसु थिए या मुंहिंजी महसूसात आहे न तव्हांजी आमाद अचण खां पोइ कुझु प्रोग्राम ज़बरदस्त सेमिनार थिया आहिनि लोक अदब जा जी त मूं कोशिशि इहा कई त भला हिकिड़ो सालियानो को प्लान ठाहिजे हा उन में इहे सभु जेके हेड आहिनि इहे कवर थियनि त शुरूआति मूं लोक अदब सां कई मिसाल पिरोलीअ जे फ़न ते उनजे जाइज़ ते हिकिड़ो लेक्चर करायोसीं असांजा सुठा दोस्त उन में शामिलु थिया उनखां पोइ वरी वर्कशॉप छो त इहा बि सोच आहे त असांखे मवाद घणी सूरत में स्टफ जी सूरत जो घणे खां घणो असांखे मिले थो
उहो असांजे तालीमी इदारनि में मिलंदो या इहे नौजवान अॻिते हली कमु कंदा त यकीननि मां बि इहो चाहींदो आहियां त इहे असांजा जेके अदारा जेके मथे मथे वञनि था पिया उन्हनि खे हेठि लाहे अवामी सूरत में या स्कूलनि जी सूरत में या निसाबी सूरतुनि में आणे ऐं उन्हनि खे आम कजे त पोइ कुझु पंहिंजो शागिर्द हुया की हायर सेकेंडरीज़ जा उहे शामिलु कयासीं उन में वर्कशॉप में त गुजरात हिकिड़ो वर्कशॉप करायोसीं ऐं हाणे वरी मथे अप्रैल में इरादो आहे असांजे हिकिड़ो नेशनल सेमिनार जे हवाले सां पर साॻे वक़्तु इहो बि आहे त सरकारी इदारनि में बजट जा मसइला हूंदा आहिनि जी हा पर तंहिं हूंदे बि असांजो इरादो इहो आहे त कंहिं न कंहिं नमूने सां इहे प्रोग्राम या जेको सालियानो असां प्लान ठाहियो आहे त उनखे असां कंहिं न कंहिं सूरत में अच्छा डॉक्टर साहब जिन महदूद वसीलनि जे बावजूदि जंहिं लुग़त जो या लुग़त नवीसी जेको डॉक्टर साहब जे बुनियादी कमनि में तव्हां ॾिसंदो त इब्तिदा में असांखे लोक अदब सां गॾोगॾु लोक स्कीम सां गॾोगॾु लुग़त स्कीम जी नज़र थी अचे त डॉक्टर साहब जिन जे लुग़त जे बारे में ॿुधायो त उहो केतिरी जामे आहे लुग़त जो कमु यकीनन तमामु हिकिड़ो वसी आहे ऐं 5 जुल्दनि में असांजे साम्हूं आहे पर तनक़ीदी लिहाज़ खां जेकर ॾिसिजे थो त किथे किथे गैप बि आहिनि अच्छा ऐं हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हिकिड़ी ॿी स्कीम आई पोइ शायदि हाणे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे हा त हिकिड़ी टुॿड़ी या पैसनि जी उनखे कंहिं नमूने सां कीअं खपाइजे हा त उहा साॻी लुग़त साॻी नमूने सां कट पेस्ट करे ॼण अॻिते कनि पिया कुझु लफ़्ज़ वधाए खणी अच्छा यकीनन हूंदो ईअं हा पर उनजी जेके सूरतूं मटाइनि पिया उनजी जेका पंक्चुएशन मटाइनि पिया हालांकि बलोच साहिब जी जेका पंक्चुएशन थियल आहे उहा एॾी त मज़बूत थियल आहे तव्हां अंदाज़ो नथा करे सघो सची ॻाल्हि इहा आहे पर इहे सॼी दुनिया में ईअं थिए थो पियो त लुग़तूं अपडेट थींदियूं आहिनि त हाणे उन लुग़त में जिते जिते गैप्स अची चुका आहिनि उहे कीअं भरिजनि हाणे हींअर उहे त ओड़ा माण्हू ई कोन्हनि की जेके उन्हनि जा उहे गैप्स भरिजनि त हिकिड़ी अहिड़े क़िस्म जी ज़ाहिरात अॻिते हली का टीम ठहे जेका मुख़्तलिफ़ हेडनि या मुख़्तलिफ़ मज़मूननि जा माहिर हुजनि उहे गॾु थी करे ऐं उन शइ खे ॾिसनि अलबत्ता बिल्कुलु दुरुस्त तॾहिं चयो त बाक़ी डॉक्टर साहब जिन उन सूरत में जेको कमु थियल आहे ख़ुदि जेको दरवाज़ा बुनियादु पियल खुलियल आहे तमामु रखिया वॾो आहिनि आहे त हीउ कमु आहे जीअं असांखे शेर साईं बि ॿुधायो त पाण इम्कान जेके रखिया आहिनि त हीउ दरवाज़ा खुलिया आहिनि हा, बिल्कुलु, असां हेतिरो बिल्कुलु। कमु कयो आहे तव्हां वरी नओं नसुल अचे नवां मौक़िक़ अचनि जेके हिन में इज़ाफ़ो कनि त उहो सभु कुझु थींदो रहे थो असांखे ख़बर आहे त डॉक्टर साहब जिन लसबेले जे सैर सियाहत खां पोइ जेको ॿेलाइन जा ॿोल ही बुनियादी किताब आहे लोक अदब जो उन खां पोइ संदन शौक़ु वधी वण थियो आहे जेके 40 किताबनि जी स्कीम आहे सिंधी अदबी बोर्ड पोइ रिहाण हीरन खान आहे जेके संदन ज़ाती यादगिरियूं आहिनि जिन में असांखे डॉक्टर साहब जी मिज़ाह या ख़ुशि तबई बि नज़र अचे थी पर ख़ुदि डॉक्टर साहब जिन पंहिंजे लोक अदब स्कीम जे बारे में छा था फ़रमाइनि ख़ुदि संदन ज़ुबानी था ॿुधूं लोक अदब जी ॻाल्हि हीअ आहे त आउं जॾहिं उतां अमेरिका मां मोटियुसि 49 में तंहिंखां पोइ 51 में 50-51 जी ॻाल्हि आहे त सिंध गवर्नमेंट क़ाइमु कयो सिंधी अदबी बोर्ड मूंखे मेंबर करे रखियऊं सभु माण्हू हुते हुआ उन वक़्तु तमामु घणो शौक़ु हो त सिंध जी जेका सकाफ़त आहे तंहिंखे अदब थियो तारीख़ थियो ॿियूं सभु ॻाल्हियूं उन खे अॻिते वधाइजे उन में पोइ तजवीज़ूं ॾींदा हुआसीं ऐं छाकाणि जो हिकिड़ो ॿाराणी जो छोकिरो हुउसि ऐं ॿाराणी खे मूं ॾिठो ऐं ॿाराणी में जेके ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं से मुंहिंजे ज़हन में हुयूं तंहिंजे करे मूं मुनासिबु सम्झो त इहे सभु ॻाल्हियूं गॾु कजनि इहो सॼी ॻाल्हि ज़ाया थी वेंदी पोइ गॾु करे कुल कंदोसि मूं हिकिड़ी तजवीज़ ठाहे ऐं बोर्ड जाॾो रखी 2-3 सुफ़नि में त हिकु लोक अदब जी हिकिड़ी स्कीम बहाल थिए तंहिंमें हीअं थिए हीअं थिए हीअं थिए भले हीअं थिए पोइ स्कीम त बहाल थी उन सां गॾु वरी हुन चयो त हाणे तव्हां ठाही आहे कमु बि तव्हां करियो हिकिड़ो बोर्ड जो फ़ैसिलो थियो पोइ वरी उन खे पाणी ॾियणो पियो त फ़ैसिलो जे आहे त इन खे पोइ मूं कोशिशि कई उन खे सम्झण जी त इन जो दाइरो केतिरो वधाइजे छा छा इन में थी सघे थो पोइ उन वक़्तु बोर्ड हर तरीक़े सां हिमत अफ़ज़ाई कई इन करे मूं कमु कयो उन ते डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब हितां मूंखे हिकिड़ो हवालो जेको मिलियो आहे
ख़ासि तरह सां रिहाण हीरनि खाण मां त डॉक्टर साहिबु जी ख़ुशतबई ऐं तव्हां माशाल्लाह पोइ जेको पोइ दौर में छाकाणि त जॾहिं वाइस चांसलर हुया या पंहिंजी हिकिड़ी ॿी हिकिड़े एडमिनिस्ट्रेटर वारी संदन हैसियत तॾहिं त असां खेनि परे खां ॾिठो पर संदन बाद वारी ज़िंदगी जॾहिं पाण अरशद सां गॾु हलनि चलनि पिया वरी तव्हां सां गॾु उन्हनि खे मच कचहरियुनि में सकाफ़ती रिहाणियुनि में त ऐं तव्हां पंहिंजे यादुनि जे दफ़्तरनि में केतिरा ई हवाला आहिनि जेके डॉक्टर साहिब जी यादूं त असां सां कुझु उहे थोरो वंडियो त डॉक्टर साहिब जिन तव्हां सां कीअं महफ़िलुनि में हलंदा मच कचहरियूं कीअं इंजॉय कंदा ऐं तव्हांखे कीअं लॻंदा हुआ हुन में? असांजो वास्तो डॉक्टर साहिब सां तमामु घणो पुराणो हो, तमामु घणो पुराणो, जंहिंजा नौजवान डॉक्टर हो तॾहिं बि असां नंढा हुआसीं त ॾिठोसीं तॾहिं मिलंदा हुआसीं। पर डॉक्टर साहिब खे जॾहिं खां सिंध यूनिवर्सिटी में आयासीं, सिंध यूनिवर्सिटी में मुलाक़ात थी, ॾिठोसीं हिकिड़ो वक़्तु पाबंद सख़्तु चहिरे वारो माण्हू। ख़बर बि आहे त मुंहिंजे पीउ जो दोस्त आहे, मुंहिंजे सौट जो दोस्त आहे, हीअ असां वटि मानी बि खाईंदो आहे, असीं हिन वटि वेंदा आहियूं, घर बि वेंदा आहियूं हिन वटि। पर त बि संदन चहिरो उथणु विहणु ऐं टाइम जी पाबंदी, कंहिंखे बग़ैर चिट जे अंदरि न छॾण, हिकिड़ी तमामु सख़्ती वारे माहौल खां पोइ डिसिप्लिन खां पोइ वरी जॾहिं यूनिवर्सिटी जॉब में अची वियासीं त आहिस्ते आहिस्ते जीअं पाण ॿाहिरि हलिया विया, इस्लामाबाद हलिया विया, त मुंहिंजी इन्हनि सां तमामु घणी मुलाक़ात थी वई। हर साल कम से कम 2 दफ़ा त जहाज़ में अचणु वञणु गॾु रहंदो हो ऐं उन में असांजी गुफ़्तगू थींदी। पोइ मूंखे पहिरीं त मूंखे मशवरा ॾींदो हो, हीअं कर हीअं कर हीअं कर, तूं पोइ वरी मशवरनि ॾियण खां पोइ मूंसां मशवरा करण बि लॻो त आउं हिन शइ खे चवां पियो त हीअं थिए। पोइ असांजो इन में ऐं उहा वधी वधी नेठि कुझु त अहिड़ा वाक़िया आहिनि जेके मूं सॼा लिखी छॾिया आहिनि। पर जॾहिं पाण बिल्कुलु घर वेही रहिया, मूंखे हिकिड़े भेरे मुंहिंजे ऑफिस में आया, जॾहिं आउं स्टूडेंट्स गाइडेंस जो डायरेक्टर हुउसि, एडवाइज़र, मुंहिंजी ऑफिस में आया। आउं कोन हुउसि, साईं अची वेही रहिया। आउं आयुसि त साईं पंहिंजो बूट लाहियो, उहो टेबल ते रखियो ऐं सभु मुंहिंजा किताब जेको हिकिड़ो सभु शेल्फ हो, उन में मूंखे पाण ख़बर कान्हे त 50-60 किताब आहिनि। मूं त 2 टे किताब रखिया आहिनि, पोइ सॼा गॾिजंदा हुआ, सॼो ढेर रखी मूंखे चई त काज़ी खान खज़ानो रखियो वेठो हुई। मूं चयोसीं आहे त खज़ानो त आहे, पर मूंखे ख़बर कान्हे, न त आउं हुते विहारे वञा पुलिस वारो। चई आउं त वेठो आहियां। मूं चयो तव्हां खोटे कढियो आहे। पोइ हिन जो दिलचस्पी वधी त पाण वरी सिंधी मुस्लिम में रहियो त उस्मान मंगी साहिबु असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उन मुंहिंजो हिकिड़ो किताबु हो दी ग्लोरियस पास्ट, उन जो इफ़्तिताह कई। ग्लोरियस पास्ट खां पहिरीं असां अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी चेयर जे किताब जो इफ़्तिताह कयो ऐं उहो चेयर जो बि इफ़्तिताह हो, पर डॉक्टर साहिबु हुन में न अची सघियो। ग्लोरियस पास्ट में जीअं आउं पहुतुसि शाम जो 6 बजे त डॉक्टर साहिबु पहिरीं वेठो हो, केरु कोन हो। मूंखे ॾाढी शर्मिंदगी थी, मूंसां तव्हांखे चईं आउं तुंहिंजे हुन में कोन आयो हुउसि अलामा क़ासमी चेयर वारे फंक्शन में, त मूं फ़र्ज़ु सम्झुमि पहिरीं अचां, पर मूं ॾिठो न हू पूरे 6 बजे पहुतो। पोइ मूंखे ॾाढो डपु थी वियो माण्हू मां, मुंहिंजो हीउ टाइम अहिड़ो पाबंद आहे जो मिंट बि हेॾां होॾां बर्दाश्त नथो करे सघे। उते स्पीच बि ॾाढी दिलचस्पु सुठी, जंहिंमें न हुन मुंहिंजी तारीफ़ कई न कुझु कई, हुन हिकिड़ी उसूली ॻाल्हि कई त जॾहिं तव्हां ॿियनि खे सिंध जे बारे में ॿुधाइणु चाहियो था त पोइ ॿियनि जी ॿोलीअ में ॿुधायो। तव्हांजी ॿोली जॾहिं ॼाणनि ई कोन था त कीअं सम्झंदा। अंग्रेज़ी जा किताब तव्हां पढ़िया त अंग्रेज़नि तव्हांखे लिखी ईंदा न अंग्रेज़ी में, अंग्रेज़ी तव्हांखे पढ़ायूं, तव्हां सिंधी कंहिंखे पढ़ाई त आहे कान। त क़ाज़ी ख़ादिम जी किताबु अंग्रेज़ीअ में लिखियो आहे त तव्हां बि अंग्रेज़ी उर्दूअ में बि लिखो सिंध जे बारे में त माण्हू ॼाणनि। इहा हिकिड़ी अहिड़ी वज़नदारी जी ॻाल्हि हुई। तंहिंखां पोइ मुंहिंजो साईं वटि अचणु वञणु थियो त बाक़ाइदगीअ सां हफ़्ते ॿिए हफ़्ते महीने ॿिए महीने वेंदो हुउसि, उते गुफ़्तगू थींदी। हिकिड़ो दिलचस्पु वाक़ियो तव्हांखे ॿुधायां थो त हैदराबाद जे हिकिड़े TV चैनल वारे पंहिंजे घर ते मच कचहरी कई, ॾाढी सुठी मच कचहरी हुई। उन में सुठा ॻाइणा रागी घुराया हुई, जेके क्लासिकल ॻाइनि था हिन जा बदीन जे पासे जा, ऐं उन में सुठा सुठा माण्हू, आगा सलीम, मुराद अली मिर्ज़ा वग़ैरह वग़ैरह, सलीम मेमण हे हो, तमामु माण्हू आया, ॾाढो मज़ो आयो। उनजी ॿिए ॾींहुं मां डॉक्टर साहिबु वटि वियुसि ऐं आउं हमेशह डॉक्टर साहिबु वटि वियुसि जॾहिं बि सम्झो त मां डॉक्टर साहिब सां जेकॾहिं 12 दफ़ा मिलियो आहियां त 12 दफ़ा डॉक्टर साहिब लाइ आउं नऊं किताब खणी वियो आहियां, जंहिंमें 6 किताब मुंहिंजा हूंदा, 6 किताब अलामा क़ासमी चेयर जा पर खणी। ऐं मूंखे चवंदो इहो त ख़ादिम पसंदि तूं थो अची जेको किताब खणी थो अची, ऐं किताब उथी बि वठंदो हो। मां चवंदो साईं तव्हांखे बीहणु वाजिबी न आहे असां लाइ, त मुंहिंजा वॾा आहियो, हूअं ई मुंहिंजा वॾा आहियो तव्हां। चई न, किताब वेही कोन वठो, तव्हांखे ॿुधाए छॾियां, त इहो उथी किताब वठंदो।
मूंखे चई त मच कचहरी हिते थी आहे खाधुमि सां काॾे खाधुमि मुंहिंजो साईं उस मूंसां गॾु ॿियो दोस्त हो उन ईअं जीअं डॉक्टर साहिब ते थोरो असरु घटाए चईसि ईअं मच कचहरी छा हुई मिड़ई घर में ईअं कयो मूं चयो न साईं न ॻाल्हि सची ॿुधो तमामु ज़बरदस्तु मच कचहरी जंहिंमें ज़बरदस्तु पंहिंजो राग जो बि थियो इंतिज़ाम तकीड़ूं बि हुयूं ऐं कुझु सुघड़ बि हुआ की पोइ भला इहा कीअं ॾिसिजे मुंहिंजो तव्हां लाइ वरी थी सघे थी मूं वरी उन माण्हू सां ॻाल्हायो मुंहिंजो डॉक्टर साहिबु चाहे थो त चई हा साईं वरी करियो वरी उते ई हुन फ़ोन कयो डॉक्टर साहिब खे चईसि असीं मच कचहरी करूं पिया सुभाणे या परीं जेका बि डेट ॾिनई त डॉक्टर साहिबु चयुसि काज़ी खादिम जेकॾहिं वठणु ईंदो त ईंदुसि मूंखे वरी ॿियो ईअं ख़्यालु थियो दिलि में मूं चयो मतां अरशद न आहे घर में या केरु ॿाहिरि न आहे त भई खादिम अचे ऐं बि हुनजो ओड़ो ई आहियां मूंखे ऐं वठी वञासि 8:30 बजे मूं वटि घर अचो हाणे 8:30 खां 2 मिंट पोइ 8:30 पहुतुसि पर जीअं लथो घिटीअ में घिड़ियासीं वरी त ओॾी महिल 2-3 मिंट गुज़री विया मूं घंटी वॼाई त मुंहिंजो पोटो हो मूंसां गॾु चईं डैडी उहो साईं त हेॾा ॿाहिरि वेठो आहे ॾिसां त अरशद साहिबु गाॾी ते वेठो आहे साईं ॿाहिरि वेठो आहे मूंखे चईं त मूं चयो त हाणे खाधो मूंसां ईंदो घंटी वॼाईंदो ईअं हुते कहिड़ा अॻुवाट अची ॿाहिरि वेठुसि भई यकीन ॾी 8:30 बजे ॿाहिरि अची वेठो आहे ख़ैर मूं चयो पुट खे त मोकिले छॾियमि असीं गॾिजी वियासीं पोइ अरशद खे चईं त बाबा पहुचणो आहे हाणे घर केतिरो परे जेतिरो हिन बिल्डिंग जी हिकिड़ी कुंड खां ॿी कुंड ते वञो एतिरो ई तक़रीबन ॿियो पंधु कहिड़ो आहे सिंधी मुस्लिम खां नेरून कोट त चई त उते पहुचूं पूरे 9 बजे जीअं मूं हुनखे 9 बजे चयो अरशद वीचारो हलियो हले त ॿिली ॿ बिरांगूं वरियो फिरियो हुजे वरियो वीचारो फिरियो हुजे तव्हां वरियो फिरियो हुजे हा 9 बजे थियनि पोइ पूरे 9 में बाक़ी मिंट खनि होती हाणे हलंदा रहिया पोइ मूं अरशद खे बि चयो मुंहिंजो तोखे कंहिं मास्तर बि अहिड़ी सज़ा कान ॾिनी हूंदी जहिड़ी मूंखे चई त काॾे खाधुमि कंहिंखे टाइम ॾिजे या कंहिंजे टाइम ॾिजे त उनखे उन बिल्कुलु ओॾी महिल पहुचिजे त मूंखे सची ॻाल्हि ॿुधायां त ओॾी महिल एॾी वॾी हैरत कान थी हिन ॻाल्हि ते छो जो उन वक़्तु अहिड़ा माण्हू मूं इलाही ॾिठा जेके टाइम आहे सभु सख़्तु पाबंद आहे यानी हुनखे उन चयो टाइम इहो त माना उहो टाइम थियो बसि उन खां पोइ कॾहिं बि उन टाइम में रद बद इहा हिकिड़ी इन ॻाल्हि हूंदी ॿियो उते वरी डॉक्टर साहिबु छा कयो जो बाक़ाइदे राग ॿुधाई ऐं राग में एॾो गुम थी वियो जो मूंसां अरशद मूंसां वेठो हुजे ॿिया सभु साहिब आहे वरी साॻिया माण्हू आहे पर डॉक्टर साहिबु पैसा कढी 100 जा नोट हुनखे ॾींदो पियो जीअं बिल्कुलु इअं राग सां हुजे त अहिड़े तरीक़े सां जॾहिं कचहरी ख़तमु थींदी कई असांजी जिमखाना में कचहरियूं थियूं हाणे कचहरी ख़तमु थी हिकिड़ी त भई कंहिंसां शाम आहे कंहिंसां ॾींहुं आहे मल्हाइजे थो पोइ चवंदो हाणे अचो त पाण में ख़ुलासी कचहरी करियूं चर्चा ॿुधायूं उहो पाण फौलाद फ़क़ीर आहे चर्चा ॿुधाईंदा ऐं उहा माना अलॻि सिटिंग हूंदी हुई उन जो हुन सिटिंग सां वास्तो न हूंदो डिसिप्लिन जो इहो अंदाज़ हूंदो ऐं मोहबत एतिरी कंदा जो मूंखे जेको आख़िरी मुलाक़ात थी त आउं हिकिड़ो नओं किताबु छपियो अलामा ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी जूं इल्मी काविशूं जंहिं किताब खे कराची यूनिवर्सिटी वारनि उर्दूअ में तर्जुमो करे MPhil जी डिग्री ॾेई छॾी आहे लिखियो पिया त काज़ी खाधुम जो तरतीब न सभु साॻियो आहे उर्दू जी डिग्री ॾेई डिग्री तव्हां असांखां पुछो कोन ॾेई छॾी बहरहाल उहो किताबु ॾियणु वियुसि त डॉक्टर साहिबु उथी न सघियो वेठे मूंखां वरिते त मूं ॾिनोमांसि मूंखे चई उथी सघां मुंहिंजी तव्हां ते उथणु वाजिबी कोन्हे हिन जो पोइ वरी डॉक्टर साहिबु न रहियो असां में पर हुन असांखे कई सबक़ अहिड़ा आहिनि जेके आउं सम्झां थो ज़िंदगी भर विसारे नथा सघूं हिकिड़ो इहो त कमु करियो पोइ हेॾां होॾां न निहारियो पंहिंजो कमु पूरो करियो मूं चयोमांसि साईं एकेडमी ऑफ लेटर्स जी दावत आई आहे हीअ असांजा दोस्त चवनि था त हीअ वेंदो त तव्हांखे असीं मार ॾींदासीं न वञणु ॾींदासीं मूंखे चई तूं छा थो करीं अॼुकल्ह मूं चवां पढ़ायां थो चई अदीब आहीं मूं हा चई पोइ तोखे वञणु खपे तोखे ग़लति कम लाइ ग़लति जॻह ते कोन घुराइनि इहो त तुंहिंजे मुक़ाम इहो आहे जॻह तुंहिंजी आहे तोखे वञणु खपे छा कंदा इहे सुवाल वरी मां पुछियोमांसि साईं अलफ़ लैला ऐं ॿिया जेके दास्तान आहिनि उन्हनि में कुझु अहिड़ियूं आखाणियूं आहिनि जेके ॿारनि जे पढ़ण जूं न आहिनि या घर में असीं नथा पढ़ी सघूं हाणे ख़बर थी पए चई त पोइ इहो तव्हांखे कंहिं चयो आहे त इहे ॿारनि लाइ लिखियलु आहिनि इहे त दास्तान वॾनि जे लाइ लिखियलु आहिनि न जेके मुसाफ़िरीअ ते वेंदा समुंडनि ते पोइ सराय में अची रहंदा पोइ राति जो इहे कहाणियूं ॿुधाईंदा पोइ मर्दानियूं कहाणियूं आहिनि इहे ॿारनि जी थोरी आहिनि ॾिसो एंथ्रापालॉजी ते केॾी हिकिड़ी सोच आहे त इहा तव्हांजी उमिरि जे ॿार जी उमिरि जी त ॻाल्हि ई कान्हे न हाणे छो जो डेवलप थियो आहे ज़मानो अहिड़ो जो इहे कहाणियूं ॿारनि जूं थी वियूं आहिनि इहे ॿारनि जूं न आहिनि इहे वॾनि जूं आहिनि
ॿारनि जूं कहाणियूं त महिरबानी काए साहब, तव्हां ॾाढी दिलचस्प जेके हक़ीक़तूं आहिनि डॉक्टर साहब जिन जे सोबत में रहिया आहे, माशाल्लाह तव्हां उन्हनि खे पंहिंजनि यादुनि में तहरीर बि करे छॾियो आहे, किताबनि में मौजूदु बि आहिनि। असीं हिन वक़्तु हिन स्टूडियो मां हलूं था मलाइशिया, जिते डॉक्टर बलोच साहब जिन जी न्याणी असांजी उते जी एम्बेसडर मोहतरमा अदी आमना बलोच मौजूदु आहे। अदी आमना, अस्सलाम वालेकुम। तव्हां डॉक्टर बलोच साहब जिन जे बारे में, पंहिंजे अज़ीम बाबा जे बारे में असां सां कुझु पंहिंजूं यादगिरियूं शेयर कयो। डॉक्टर बलोच यानी कि मुंहिंजे वालिद साहब, उन्हनि असां सां असांजी तरबियत में इलाही अहम किरदारु अदा कयो। टे ॻाल्हियूं जेके हमेशह मूंखे चयईं ऐं मूं उन्हनि ते कोशिशि कई त अमल कयां, ऐं इहे टे शयूं अॼु जी जेका नौजवान नस्ल आहे उन जे लाइ निहायत ई अहम आहिनि, जे हू सम्झनि था त हुननि खे तरक़ी करणी आहे, अॻियां वधणी। पहिरीं ॻाल्हि जेका मूंखे हमेशह चई उहा ई वक़्त जी पाबंदी, ऐं चई त वक़्त जी क़दुरु कयो, छो जो जेको वक़्तु अॼु आहे उहो सुभाणे कोन हूंदो, ऐं जेको गुज़री वियो आहे उन ते सोचण जे बारे में का ज़रूरत कोन्हे। असीं पंहिंजी पुॼाणीअ ॾांहुं हलूं पिया। हीउ डॉक्टर बलोच साहब जे लाइ पाकिस्तान टेलीविज़न जो ही शानदार ख़राज अक़ीदत। ईअं चइजे त पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोड्यूसर असांजे दोस्त डॉक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा सोलंकीअ हिकिड़ो यादगार हिकिड़ो इन क़िस्म जो प्रोग्राम जेको तारीख़ जे वर्कनि ते ईंदो, त रिसर्च में ही प्रोग्राम बि इंशाअल्लाह दस्तावेज़ी हैसियत रखंदो। असांजा दोस्त गॾु हुया हिननि प्रोग्रामनि में, जेके हिन हिसे में असां सां शरीक थिया। डॉक्टर शेर महराणी, खलील खोसो, डॉक्टर अल्ताफ़ महबूब जोखियो, डॉक्टर काज़ी ख़ादिम साहब, सोबारो भट्टी ऐं मोहम्मद अरशद बलोच। डॉक्टर साहब जिन 6 अप्रैल 2011 ते विसाल कयो, ऐं संदन आख़िरी जेको लाॾाणो आहे, जेका आख़िरी ॾोली आहे असांजे अखियुनि जे अॻियां आहे, त डॉक्टर साहब जिन हिकिड़ी ज़बरदस्त सिंध जे सक़ाफ़ती जेका रली आहे टुक वारी, उन ते आरामी हुया ऐं निहायत सुकून सां जामशोरे में पंहिंजे अबदी आरामगाह में लही विया। छा चइजे, डॉक्टर साहब जिन दुनिया मां हलिया विया, उन्हनि जी समुंड मिसल शख़्सियत हुई, जंहिंखे असीं सिर्फ़ु उन जे कारनामनि खे लहर लहर ॻणे सघिया आहियूं। ऐं छा थो चई सघिजे सवाइ इन जे त तूं चओ मूंखां पोइ कंहिंजो थींदे केनरा, वाका कंदी वोए सदियूं तोले सिंधड़ी। इजाज़त ॾींदा, सदाईं गॾु।